मां उन दुनिया बाबत छा बयान करियां, जंहिंजी अॻियाड़ी ईज़ा ऐं पछाड़ी फना आहे, ऐं जंहिंजे हलाल में हिसाब ऐं हराम में अज़ाब आहे, ऐं जंहिंमें अमीर आज़माइश में ऐं फ़क़ीर ग़म में आहिनि। जेको इन जे पुठियां लॻे थो हीअ उन खां भॼी वञे थी, ऐं जेको इन खां मुंहुं मोड़े थो हीअ उन वटि अचे थी, ऐं जेको हिन सां ॾिसे थो हीअ उन खे बसीरत ॾिए थी, ऐं जेको हिन ॾांहुं ॾिसे थो हीअ उन खे अंधो करे छॾे थी।